अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इलाही बख्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां। ही सवाल मां कल्ह बि खणी पहुतो हुयुसि ऑनलाइन लाइव वीडियो में, पर किन सबबनि जे करे मां उनखे वापसि तां डिलीट करे छॾियो। हींअर सवाल उहे स्क्रीन ते खणी आयो आहियां। जीअं अव्हां वटि सवाल मौजूदु हुजनि त अव्हां जेकॾहिं उते लिखणु या ॿुधणु चाहियो, ॿुधण सां गॾोगॾु ॾिसणु चाहियो त स्क्रीन ते अव्हां वटि मौजूदु हुजनि, जंहिंजे करे उहा वीडियो तव्हां डिलीट करे छॾी हुई। हीअ कुझु उहे सवाल आहिनि जेके 24, 25 ऐं 26 तारीख़ में वरिता विया आहिनि। जिन दोस्तनि मोकिलिया आहिनि मां उन्हनि खे जीअं जो तीअं रखियो आहे। कुझु सवालनि जा जवाब न बि तरतीब ॾेई सघियो आहियां, उहे बि त जीअं तीअं पिया आहिनि। मां हातुल इम्कान कोशिशि कंदो आहियां त जीअं सवाल अचनि उन्हनि खे बहितर खां बहितर नमूने सां अव्हां सां शेयर कजे ऐं अव्हांखे ॿुधाइजे त जीअं अव्हांजी रहनुमाई थी सघे। छाकाणि त असां हिते जेके वेठा आहियूं, असां चाहियूं इहो था त असां हर मुमकिन अव्हांखे फैसिलिटेट कयूं। ठीकु आहे, हाणे अॼोका जेके सवाल आहिनि उन सवालनि जो तारुफ़ करायो ऐं उन्हनि सवालनि खे मां जीअं जो तीअं रखियो आहे त जीअं अव्हांजो कॉन्फिडेंस बहितर रहे ऐं मां ॼाणियो त जेके सवाल पुछंदड़ आहे उहो कीअं सवाल पुछे थो। ठीकु आहे, तारुफ़ करायो। सैयद मीरा मोहम्मद शाह ते डिमो ॾियो। हाणे सैयद मीरा मोहम्मद शाह जो अव्हांखे ज़िक्र जेको मिलंदो उहो मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुको हुयुसि, जेको सिंधी 12 जो किताबु आहे हिकिड़ो, उन मां ऐं ॿियो मल्हा साहिब जे किताब मां अव्हांखे मिली वेंदो। उन में असां डिटेल में पढ़ी सघूं था। पर उन जा अहम किताब जेके आहिनि ॿई उहे सिंध जूं अॻूणियूं रिवायतूं ऐं इल्म अदब, जेको डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोट साहिब जो मज़मून लिखियलु आहे, 12 किताब में शामिलु आहे। उन मां अव्हां ॾेई उन ते मुकमल सां ॻाल्हाए सघो था। इन खां अलावा 9 दर्जे में इन जो गंज टकर जो शेर पुण लिखियलु आहे, उन ते अव्हां डेमो ॾेई सघो था हिकु आउटलाइन ठाहे करे। छा अव्हां शाह लतीफ़ खे पढ़ियो अथव? सवाल कयो वियो आहे। जी हा, शाह साहिब सुर रामकलीअ में छा जो ज़िक्र कयो आहे? शाह साहिब सुर रामकलीअ में खाहोड़ियुनि, जोगियुनि ऐं सन्यासियुनि जो ज़िक्र कयो आहे। ॿिए कहिड़े सुर में अहिड़नि किरदारनि जो ज़िक्र आहे? सुर खाहोड़ीअ में। कहिड़नि 2 सुरनि में शाह साहिब समूंड जो ज़िक्र कयो आहे? सुर श्रीराग ऐं सुर सामूंडीअ में ज़िक्र कयो आहे। ठीकु आहे। शाह साहिब पखियुनि जो ज़िक्र कहिड़नि सुरनि में कयो आहे? शाह साहिब पखियुनि जो ज़िक्र सुर कारायल ऐं सुर पूरब में कयो आहे। ग्रामर में ज़र्फ़ छा खे चइबो आहे? पूरी जी असांजी वस्फ़ आहे उहा हिते रखी छॾी आहे। अहिड़ो लफ़्ज़ जो फ़ेल, सिफ़त या ॿिए ज़र्फ़ सां लॻी उन मां वक़्तु, जाइ, इक़रार, इंकार, रीत जी माना ॾेखारे, तंहिंखे ज़र्फ़ चइबो आहे। ज़र्फ़ जा घणा क़िस्म आहिनि? 6 क़िस्म आहिनि। ज़मान, मकान, तमीज़ या रीत, मिक़दार, नफ़ी या नाकार। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो, हिन जुमिले में ज़र्फ़ कहिड़ो आहे? हाओ मां अचां थो। इन में वाज़े लॻो पियो आहे त इन में जेको ज़र्फ़ आहे उहो हाओ आहे। ठीकु आहे। ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म आहे? ज़र्फ़ हाकार। अरूज़ी ऐं ग़ैर अरूज़ी शाइरीअ में छा आहे? अरूज़ी शाइरी उनखे चइबो आहे जेका बहर ऐं वज़न ते मुश्तमिल हूंदी आहे, जॾहिं त ग़ैर अरूज़ी शाइरी बहर वज़न खां आजी हूंदी आहे। ठीकु आहे। इहो मुख़्तसिर जवाब आहिनि ऐं अहिड़े नमूने सां मुख़्तसिर जवाब ई उते ॾिना वेंदा आहिनि त जीअं अव्हांखे ख़बर आहे त जेको सवाल कयो वञे उनजो ओतिरो ई जवाबु ॾिनो वञे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां अॻिते वधीक पुछे थो, अरूज़ी ऐं ग़ैर अरूज़ी शाइरी जो हिकु मिसाल ॾियो। गुज़री जे वया से ज़माना यादि पिया, विसरी जे वया से तराना यादि पिया, अरूज़ी। ठीकु आहे। गज़ल जो हिकिड़ो शेर आहे, वञुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तोखे न ॾिसे ॾे आउं न पसां की ॿियो। ही क्लासिकल शाइरी मां आहे। ठीकु आहे। इन मूंसां असां अॻिते वधूं था। बहर छा खे चइबो आहे? शेर जे इरकाननि ऐं वज़ननि जे मजमूए खे बहर कोठींदा आहिनि। असुल बुनियादी जेका वस्फ़ हिन जी पूरी थिए थी उहा एसी ताईं आई आहे। ठीकु आहे। बहर अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे समुंड। इस्तलाही माना मूजिबि उहो मुक़ररु कयल तुकुनि जो निज़ाम जंहिंसां शेर जो वज़न
पूरो करे बिहार जे बहर जी मुक़ररु तुकुनि खे अरबीअ में अरकान चइबो आहे। ठीकु आहे, असां अॻिते ॾिंदासीं। चए थो वज़न छा खे चइबो आहे, उहो इन जे करे पुछईं जो मथे बहर पुछईं त बहर में असां वज़न जी ॻाल्हि कई त उन सवाल मां सवाल कढियो त वज़न छा खे चइबो आहे, त चवे थो वज़न असां जेको चऊं था उहो ई आहे। वज़न अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे तौर या माप। वज़न खे अंग्रेज़ीअ में मीटर ऐं हिंदीअ में पंगल या छंद चइबो आहे। छाकाणि त बुनियादी तौर ते छा आहे उहो माना हेठि अचे पई। इस्तिलाही माना मूजिबि शेर में आयल लफ़्ज़नि खे किन बहरनि जे अरकान सां मापे या तौर करे ठाहे बीहारण खे वज़न चइबो आहे। कुल केतिरा बहर आहिनि? 19। जीअं अरूज़ी शाइरीअ में बहर वज़न थींदो आहे त छंद विद्या में छा थींदो आहे? मात्राऊं। मात्राऊं छा खे चइबो आहे? छंद विद्या जे इल्म मूजिबि अखरनि ऐं आवाज़नि जी ॻणप खे मात्रा चइबो आहे। हाणे वरी हितां खां जनरल नॉलेज जा सुवाल अचणु शुरू थी विया। उहे बि मां हथुल इम्कान कोशिशि कई आहे त जीअं जेके अचनि उन्हनि खे मां रखां, जेके मूंखे नथा अचनि मां उन्हनि खे न आहे रखियो। छाकाणि त असां कोशिशि इहा कयूं था त पंहिंजे सिंधीअ ते वधि खां वधीक दस्तरस हासिलु कयूं, पर सुवाल जीअं जो तीअं आया आहिनि उहे आया त असां उन्हनि में कोशिशि कई आहे जेके अचनि पिया उन्हनि जा जवाब ॾिना आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ख़ुतबो कॾहिं ॾिनो? 10 हिजरीअ में। आख़िरी ख़ुतबे में इंसानी हक़नि जी कहिड़ी ॻाल्हि थियल आहे? बराबरीअ जी। फ़लस्तीन जो सदर केरु आहे? महमूद अब्बास। रूस जो सदर केरु आहे? व्लादिमीर पुतिन। इल्म अरूज़ ऐं इल्म बदी में फ़र्क़ु बयानु करियो। हाणे हिते जेको आहे उन फ़र्क़ खे असांखे वाज़े करिणो आहे। डेफिनेशन्स असां साम्हूं पयूं आहिनि। इल्म अरूज़ छा आहे उन जी ऐं इल्म बदी छा आहे उन जी। अरूज़ उन इल्म खे चइबो आहे जंहिंजे वसीले शेर जी जोड़जक बाबति ॼाण हुजे। मिसाल तौरु शेर जे वज़न बहर जी ख़बर पइजी सघे ऐं मौज़ून ऐं ग़ैर मौज़ून शेर खे जुदा करे सघिजे। इल्म अरूज़ शाइरीअ जो बाज़ाब्ता इल्मु आहे। ठीकु आहे, जंहिंमें असां शेर जा वज़न या उनजी बहर चङी तरह सम्झ में अचनि ऐं इन जो जेको मुअज्जिद आहे उहो इमाम ख़लील इब्न अहमद बसरी आहे जंहिं इन वज़न इन इल्म जी शुरूआति कई हुई। ॿिए नंबर ते सवालु आहे हिते ई त इल्म बदी छा आहे। इल्म बदी हीअ अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे नई ॼाण या ईजाद। हीउ उहो इल्मु आहे जंहिंमें फ़सीह ऐं बलीग़ कलाम जे लफ़्ज़ी ऐं मानवी ख़ूबियुनि ते बहस कजे थो। तशबीह, इस्तिआरो, तजनीस हर्फ़ी, तजनीस ताम, तजनीस नाक़ज़ वग़ैरह इन्हीअ जा सुठा मिसाल आहिनि। ठीकु आहे, इस्तिलाही ज़बान में तिर्ज़ तहरीर, नसर, ख़्वाह नज़म खे पुरकशिश, ख़ूबसूरत, दिलकश, रंगीन ऐं पुरअसर बणाइण लाइ मानाउनि मां निहायत कारीगरी खे कमु वठण खे इल्म बदी चइबो आहे। ऐं तशबीह असां छो इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं कंहिं बि माना ऐं मक़सद खे असां वधीक सुहिणो करे सघूं ऐं बहितर करे सघूं। इस्तिआरो छो इस्तेमालु कंदा आहियूं? तशबीह, किनाया ऐं तजनीसूं ऐं हुनर असां इन करे इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं जेका बि असां नज़म लिखूं था, नसर लिखूं था, उन खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ उन में मुख़्तलिफ़ मानाउनि ॾियण लाइ ऐं हिकु माना में मुख़्तलिफ़ मानाऊं ॾियण लाइ, हिकु लफ़्ज़ में मुख़्तलिफ़ मानाऊं ॾियण लाइ उहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, शाह लतीफ़ वटि कहिड़ा कहिड़ा शाइर दफ़न थियल आहिनि? ॿिया बि आहिनि, मूंखे जेके ज़हन में आया मां उहे लिखिया आहिनि। मीर अब्दुल हुसैन खान सांगी, शेख अयास, आगा सलीम। ज़रफ़ जा क़िस्म कहिड़ा आहिनि? मथे बयानु थी चुका आहिनि पर उनजे बावजूदि वरी असां लिखिया आहिनि। आगा सलीम जे हमउस नावल जा किरदार ॿुधायो। मूंखे ज़हन ते हिकिड़ो पियो आयो जो मां गुज़िरियल 15 साल थिया हुयो पढ़ियो हुयो, सिर्फ़ु सारंग। उन खां अलावा ॿिया कहिड़ा आहिनि तव्हां उनखे ॾिसी वठिजो। ठीकु आहे, उन खां अलावा चए पियो पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर केरु आहे? अनवारुल हक़ काकड़। पाकिस्तान जो एजुकेशन मिनिस्टर केरु आहे? मदद अली सिंधी। इंग्लैंड जो प्राइम मिनिस्टर केरु आहे? ऋषि सुनाक। डॉटर ऑफ ईस्ट कंहिंजे बारे में किताबु आहे? बेनज़ीर भुट्टो। करंट सेनेट चेयरमैन सादिक संजराणी। ऐं सुलह हदैबिया कॾहिं थी ऐं छो थी?
कॾहिं थी असां उन ते फोकस कयूं था 6 हिजरीअ में, बाक़ी छो थी ते अवां हिकु दफ़ो ॿीहर पाण थोरो रिसर्च कजो त उन जा कहिड़ा सबब आहिनि जो सुलह हदीबिया थी मके में अचणु वञणु, ऐं कहिड़ा सभु छाजे करे उहा सुलह हदीबिया वजूद में थियो। ज़कात कॾहिं फ़र्ज़ु थी 2 हिजरीअ में। हाणे हितां वरी साॻियो इहो थियो त सैयद मीरा मोहम्मद शाह ते डेमो ॾियो। सैयद मीरा मोहम्मद शाह ते डेमो ॾियण जे लाइ अव्हांखे उनजी आउटलाइन ठाहिणी पवंदी ऐं आउटलाइन में हुन जेको कमु कयो आहे उन ते ॻाल्हाइणो पवंदो। मीर शाह इनायत ते डेमो ॾियो। हाणे मीर शाह इनायत ते डेमो ॾियण जे लाइ अव्हांखे छा करिणो पवंदो, हिकु दफ़ो साॻियो ई उन ई शइ खे वरजाइणो पवंदो त मीर शाह इनायत छाजो मौजूदु आहे, वाईअ जो। घणा सुर अथसि, 22। संदसि कलाम कंहिं सहेड़ियो, डॉक्टर बलोच। ठीकु आहे। कॾहिं 1967 में कंहिंजे पारां, सिंधी अदबी बोर्ड जे पारां इहो किताबु शामिलु थियो आहे, शाया थियो आहे। ऐं उन ते वधीक ॻाल्हाईंदव त हीउ पहिरियों शाइरु आहे जंहिंजा असांखे क्लासिकल शाइरी में मुकमल रिसालो मिले थो जेको 22 सुरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी तितबे ते शाह लतीफ़ भिटाईअ पुण कई आई, उन ते मुकमल लिखियो आहे। मीर शाह इनायत जो रिसालो कंहिं सहेड़ियो, जॾहिं हुन डेमो ॾिनो आहे, डेमो ॾियण जे दौरान उनखां इहे शयूं रहिजी वियूं आहिनि, जंहिंजे करे इन्हनि सवाल उथिया आहिनि त उहा कॾहिं कंहिं सहेड़ियो आहे, डॉक्टर बलोच सहेड़ियो आहे। मीर शाह इनायत जे रिसाले जा कुल सुर केतिरा आहिनि, 22 सुर आहिनि। फ़ेल जा क़िस्म घणा आहिनि, फ़ेल जा क़िस्म बुनियादी क़िस्म 2 आहिनि, फ़ेल लाज़मी, फ़ेल मुतअदी। ठीकु आहे। उनखां अॻिते आहे फ़ेल लाज़मीअ जा क़िस्म ॿुधायो। फ़ेल लाज़मीअ जा बि 2 क़िस्म आहिनि, फ़ेल लाज़मी मारूफ़ ऐं फ़ेल लाज़मी मजहूल। मारूफ़ माना ॼातल सुञातल, ऐं मजहूल माना अणॼातल अणसुञातल, जंहिंखे असां सुञातल न हुजे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां असां हेठि लहूं था। फ़ेल बिलवास्ता खे वाज़े कयो। अहिड़ो फ़ेल जो क़िस्म जंहिंमें फ़ाइल पाण को बि कमु नथो करे बल्कि ॿिए खां कराए थो, उनखे फ़ेल बिलवास्ता चइजे थो। इल्म बदी मथे बयानु थी चुको आहे, जंहिंजे करे असां उनखे वधीक नथा जेको आहे सो छेड़ियूं। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां असां मथे हलूं था। सनत ऐं सिन्फ़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सिन्फ़ जो जमा सिन्फ़ूं आहे। हर इल्म ऐं अदब में मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं थींदियूं आहिनि, जिन जूं अलॻि अलॻि शाख़ूं बि निकिरंदियूं आहिनि। मिसाल तौरु शाइरीअ जी सिन्फ़ुनि में बेत, वाई, काफ़ी, नज़म, ग़ज़ल, हाइको, सॉनेट, आज़ाद नज़म वग़ैरह। ऐं सनत में जेका वरी कारीगरी अचे थी त उन में कहिड़ियूं जेका वरी पोइ ते ॿुधाए आयो आहियां, उहा साॻी सनत बि आहे। तजनीस हरफ़ी, तजनीस ताम, तजनीस नाक़स या ॿियूं जेको बि अहिड़ियूं शयूं इस्तेमालु थियनि थियूं उहे सनतुनि में सनबियूं आहिनि। ठीकु आहे। इनखे असां इन करे चवंदासीं जो सिन्फ़ूं उहे जिन सुञाणप थिए त हीअ कहिड़ी क़िस्म जी शाइरी आहे ऐं सनत उन में कहिड़ी कारीगरी इस्तेमालु कयल आहे। अहिड़े नमूने सां मनाजात जो बानी केरु आहे, मियां सरफराज़ कल्होड़ो। ॿियो बि हूंदो त तव्हां ॿुधाए सघो था। ठीकु आहे। वाईअ जो मुअज्जिद केरु आहे। वाईअ जो मुअज्जिद जेको असांखे ख़बर आहे उहो मीर शाह इनायत आहे। गदाईअ जो शेर ॿुधायो। जंहिंखे सवालु कयो वेंदो उन ॿुधायो वेंदो, मूंखे जेॾीमहिल हीउ सवालु ठाहिया पे उन वक़्तु ज़हन ते कोन पिया आयो, जंहिंजे करे मां गदाई जो शेर नाहे लिखियो। मद ऐं मनाजात में फ़र्क़ु छा आहे। हाणे इहा सॼी डेफिनेशन अव्हांजे साम्हूं पई आहे, अव्हां इन ते स्क्रीनशॉट कढी इनखे वधीक पढ़ी सघो था। ठीकु आहे। मां इनखे 2 सेकेंड रोकियांसि थो त जीअं अव्हां इन स्क्रीनशॉट कढी इनखे पढ़ी सघो। ठीकु, ओके। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जी पैदाइश जो साल 1611, वफ़ात 1679। लुत्फ़ुल्लाह क़ादरी जा कुल बेत केतिरा आहिनि। सिंधी हिते जेको पुछियो वियो आहे, सिंधी कुल बेत केतिरा आहिनि जेके सिंधी रिसाले में शामिलु आहिनि, उहे 379 आहिनि। उनखां अलावा संदसि फ़ारसी किताब में 20 बेत हर हिकु उनवान जे आख़िर में ॾिनल आहिनि। इन करे 379 जोड़ 20 असां कंदासीं त 399 थी वञनि था, पर अक्सर तौर ते 379 ते इक्तफ़ा कयो वेंदो आहे।
मौलूद जो मौजिद केरु आहे? मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी। लतीफ़ सानी कंहिंखे चयो वेंदो आहे? शेख अयाज़ खे। फ़ातिमा जिन्ना जो प्रोफेशन कहिड़ो हुयो? ॾंदनि जी डॉक्टर हुई ऐं उन सां गॾोगॾु वरी सियासतदान हुई। ॾंदनि जी डॉक्टर ऐं सियासतदान। इस्तंबुल जो पुराणो नालो छा आहे? कुस्तुनतुनिया। उस्मानिया सल्तनत जो आख़िरी हुक्मरान कहिड़ो हो? मोहम्मद वाहिदुद्दीन। मोहम्मद वाहिदुद्दीन। तुर्कीअ जो पुराणो नालो तुर्कीअ जो नओं नालो छा आहे? तुर्कीअ जो नओं नालो तुर्कीये आहे, जेको हीअं लिखियो वेंदो आहे, तुर्कीये। ठीकु आहे, अॻिते हलूं था असां। हीअ मूंखे इंटरनेट तां मां सवालु ॾिठो, उन मां मूंखे मिलियो कंपेनियन ऑफ प्रोफिट हज़रत अयूब अंसारी वेयर इज़ बरीड सलाला। इन खे वधीक अवां थोरो सर्च करे ॾिसिजो त इन जी हक़ीक़त छा आहे। ठीकु आहे, हीअ मां हिन खे ईअं हिते लिखियो आहे। लोक अदब जी सिंफ़ सिंगार जे बारे में ॿुधायो। उन बारे में जॾहिं सवालु कयो वियो आहे त उन जे बारे में कुझु हीअं चयो वियो आहे त लोक शाइरी जी लतीफ़ ऐं रोमानवी सिंफ़ आहे सिंगार। संस्कृत ज़बान जो श्रंगार लफ़्ज़ मां वरितलु आहे। सिंगार बेतनि जो मौज़ू औरत जे 16 सिंगारनि, गहनि, गटनि ऐं सूंहं वग़ैरह जे वाखाण हुजे। सिंगार शाइरीअ खे सुघड़नि ॿिनि हिसनि में विरायो आहे। सिफ़ाती सिंगार, मिजाज़ी सिंगार। जेका सिफ़ाती सिंगार आहे उन में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूबसूरतीअ ऐं अल्लाह ताला जी तारीफ़ कई वेंदी आहे। ठीकु आहे, बाक़ी मिजाज़ी सिंगार में महबूब जे हुस्न जी ॻाल्हि कई वेंदी आहे। ॾहस ऐं सिंगार में फ़र्क़ु बयानु करियो। सिंगार लफ़्ज़ खे असां मथे बयानु करे चुका आहियूं, बाक़ी ॾहस खे हिते बयानु कयूं था। लोक शाइरीअ में ॾहस सिंगार शाइरीअ सां वास्तो रखे थो। हिन क़िस्म जी बेत में 10 तशबीहूं, 10 किनाया, 10 इस्तियारा, 10 नाला ॾिना वेंदा आहिनि। उहे 10 नाला कॾहिं हिकु ई ॿोलीअ मां त कॾहिं वरी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां खया वेंदा आहिनि। लोक शाइरीअ में सुघड़ पाईअ जो ही हिकु अहम क़िस्म आहे, जंहिंजे हर हिकु बेत में कंहिं शइ जा हिक खां वधीक नाला ॾिजनि या 10 नाला ॾिजनि, उनखे 10 नामूं चइबो आहे। इहा लोक अदब जी हिकु अहम सिंफ़ में शुमार थिए थी। बाक़ी सिंगार खे मथे बयानु करे चुका आहियूं। शाह साहिब ते कहिड़े आलिम घटि में घटि सुर लिखिया आहिनि? शाह जे रिसाले जा घटि में घटि जेके सुर लिखिया आहिनि उहे सर डॉक्टर गुरबख्शाणीअ लिखिया आहिनि। वधि खां वधीक सुर केतिरा आहिनि शाह साहिब जा? 36। के चवंदा आहिनि मिर्ज़ा कलीज बेग जा 37, पर उते 37 जेका आहे उहा मसनवी आहे, जेका उते ॾिनल आहे, जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी कोन्हे, पर उन में रिसाले में शामिल आहे, उहो सुर कोन्हे को। ठीकु आहे। सचल सरमस्त जा केतिरा रिसाला लिखियल आहिनि? सचल सरमस्त जा रिसाला मूंखे ऑन द स्पॉट यादि कोन आया, जंहिंजे करे मां न लिखिया आहिनि। इन ते अवां जेको आहे वधीक जेको बाक़ी सराइकी रिसालो आहे, सिंधी रिसालो आहे, ऐं इन खां अलावा उनजो ॿियूं मसनवियूं पिण शाया थियल आहिनि, जंहिं ते अवां हिकु दफ़ो नज़र ज़रूरु घुमाइजो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे। उन खां वधीक असां चऊं था ज़मीर जा घणा क़िस्म आहिनि? ज़मीर जा कुल जेके मिर्ज़ा कलीच बेग क़िस्म ॿुधाया आहिनि उहे 8 आहिनि। ज़मीर मौसूल ऐं जवाब मौसूल में फ़र्क़ु बयानु करियो। इन्हनि जो जवाब में जॾहिं जुमिला आहिनि उन्हनि ते असां वधीक मुंहिंजी यूट्यूब चैनल ते इन ते मुकमल वीडियो मुक पई आहे। PST ऐं JEST जी जेका प्लेलिस्ट आहे उन में अव्हांखे इन जो मुकमल जेको आहे सो तारुफ़ मिली वेंदो, उन में खे पढ़ी छॾिजो। ज़रफ़ ॿुधायो मथे बयानु थी चुको आहे। ठीकु आहे। असां इन करे उनखे ॿीहर नथा कयूं। तव्हांजे नाले जी माना ॿुधायो। माना अव्हांखे पंहिंजे नाले जी माना बि जेको आहे सो ज़हन ते रखणी आहे। इन करे अव्हांखे पंहिंजे नाले जी माना ते बि गौर करणु घुरिजे। जंहिंजो जेको नालो हुजे पंहिंजे नाले जी माना ॾिसी वञे। उन खां अॻिते आहे हू इज़ द फाउंडर ऑफ सार्क। कंहिं हिकु गॾिजी करे फाउंड कयो या किन मुल्कनि गॾिजी करे कयो? ही मुल्क हुया, इन्हनि गॾिजी करे इन खे जेको आहे सो वजूद में आंदो। उन्हनि मुल्कनि में ही नाला अचनि था: बांग्लादेश, भूटान, इंडिया, द मालदीव्स, नेपाल, पाकिस्तान ऐं श्रीलंका। हाणे असांखे कीअं यादि रहे
इंडिया बाद में जॉइन कयो हुयो, बाक़ी हुन में शामिल हुया। कीअं यादि रहे त सार्क जी जेको मेंबर मुल्क आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, उहो MBBA स्पेन आहे, एम सां जेको हिते अचे थो मालदीव, बांग्लादेश, भूटान, श्रीलंका, पाकिस्तान, अफ़गानिस्तान, इंडिया, नेपाल। इन्हनि खे ॾिसंदो तव्हांखे यादि रहिजी वेंदो त MBBA स्पेन मतिलबु त सार्क जा मेंबर आहिनि। लॉन्गेस्ट टनल इन पाकिस्तान, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायोमि त मूंखे जीअं सुवाल मिलिया आहिनि मां उन्हनि खे जेको कॉपी करे रखियो आहे, त इन करे टनल जी हिते स्पेलिंग ग़लति लिखियलु आहे, जेका रेड में आहे उहा टनल आहे, उहा मुंहिंजी लिखियलु आहे, उहा सही लिखियलु आहे। ठीकु आहे, उनखे असां ॾिसूं था त हीअ टनल माना आहे जेका आहे उहा आहे लोवारी टनल, डिघे में डिघी आहे। लार्जेस्ट माउंटेन रेंज इन द वर्ल्ड, माउंट एवरेस्ट। डॉक्टर गुरबख्शाणी ते डेमो ॾियो। डॉक्टर गुरबख्शाणी ते जॾहिं डेमो ॾियणो पवंदो असांखे अव्हांखे हुनजी डेट ऑफ बर्थ यादि हुजणु घुरिजे, डेट ऑफ डेथ यादि हुजणु घुरिजे, उनजा कम यादि हुजणु घुरिजनि ऐं उनजो नॉवल यादि हुजणु घुरिजे ऐं उनजा जेको अहम कमु आहे उहो सभु यादि हुजणु घुरिजनि, जंहिंजे बुनियाद ते अव्हां हुनजो डेमो ॾेई वेंदव। गुरबख्शाणी रिसाले जा सुर केतिरा आहिनि? टोटल 18 सुर आहिनि। हाणे उहे 18 सुर हिन रीति आहिनि, मूंखां अक्सर तरक़े सुवालु कयो वेंदो आहे त कहिड़ा ऐं कीअं सुर आहिनि, त उनखे अव्हां यादि रखो। जुल्द पहिरें में 5 आहिनि, जुल्द ॿिए में 6 आहिनि, जुल्द 3 में 7 आहिनि। 5, 6, 7 यादि कंदव त अव्हांखे यादि मिली वेंदा 5 ऐं 6 11 ऐं 7 18। इन शइ खे विसारणु न घुरिजे त हुनजा 18 सुर आहिनि। पहिरें में 5, ॿिए में 6, 3 में 7 आहिनि। ठीकु आहे। छपजण जो साल कहिड़ो आहे? 1923, 24 ऐं 1931। डॉक्टर गुरबख्शाणी जो नॉवल कहिड़ो आहे? नूरजहान। कॾहिं छपियो आहे? 1915 में। कहिड़ो नाविल आहे? तारीख़ी नाविल आहे। ठीकु आहे। अरूज़ी ऐं गैर अरूज़ी शाइरी जी वस्फ़ ऐं सिन्फ़ूं ॿुधायो। जेके जेके आहिनि अॻे ॿुधायल आहिनि त हीअ अरूज़ी शाइरी सिन्फ़ूं आहिनि ऐं हीअ गैर अरूज़ी शाइरी सिन्फ़ूं आहिनि। मुंहिंजी वीडियो उन ते मौजूदु आहे, ऐं उन तां ॾिसी वठिजो उनखे। जुमिले जे ग्रामर मूजिबि सुञाणप कयो। हाणे उन शागिर्द खे जेको जुमिलो ॾिनो वियो हूंदो उन जे मुताबिक़ हुन इहा सुञाणप कई हूंदी, उहो जुमिलो हुन कान लिखियो हुयो, जंहिंजे करे असां हुनखे कोन लिखियो आहे। प्रयोग छा आहे? प्रयोग ग्रामर में या सिंधी व्याकरण जो हिकु अहिड़ो क़िस्म आहे जंहिंमां असांखे ख़बर पवे थी त फ़ाइल, मफ़ऊल ऐं फ़ेल छा खे ऐं कीअं कमु करे थो। इन जा क़िस्म कहिड़ा आहिनि? प्रयोग कर्तरी, प्रयोग कर्मणी, प्रयोग भावी। प्रयोग कर्तरी जी माना आहे कर्तर माना फ़ाइल ऐं कर्तरी माना फ़ाइली। प्रयोग कर्मणी माना मफ़ऊली। प्रयोग भावी माना फ़ाइल ऐं मफ़ऊल जिते ज़ाहिर न हूंदा आहिनि। उन जा मिसाल छा आहिनि? मिसाल बि लाज़मी उन जी मथियां लिखियलु ईअं ई आहे। नौकर दिलो भॻो माना कर्तरी आहे। घोड़ो मारिजे थो मफ़ऊली आहे, माना ॿियो कमु करे पियो। पींघे में लुॾिबो आहे, यानी कि जंहिंमें प्रयोग भावी आहे जेको ज़ाहिर। ठीकु आहे। ख़ैरपुर जा तालका ॿुधायो। अव्हां जे तालके सां या ज़िले सां तालुक़ु रखो था, पंहिंजे ज़िले जा तालका यादि रखिजो, उन्हनि जा नाला ॿुधायो। पाकिस्तान जी पहिरीं जज औरत जेका आहे उहा मिस आयशा ए मलिक आहे। 2008 में सिंध जो वज़ीर केरु हुयो? सैयद क़ाइम अली शाह हुयो। उनजो तालुक़ु किथां जो हुयो? ख़ैरपुर सां हुयो। हिन वक़्तु सिंध जो वज़ीर आला केरु आहे? मोहम्मद मक़बूल बाक़िर आहे। यूरोप, एशिया, अफ्रीका जे सरहदुनि सां मिलंदड़ मुल्क कहिड़ो आहे? मूंखे ज़हन में न आहे, मां इन करे इनखे न लिखियो आहे, इहो मां ॻोल्हे छॾिजो। ठीकु आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई ते डेमो ॾियो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई ते मुख़्तियार अहमद मल्ला साहिब जे, साजिद चांडीअ जे ऐं ॿियनि जे किताबनि में मुक़रर आहिनि, ऐं उनजी आउटलाइन ठाहे उन ते डेमो ॾेई सघो था। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई कहिड़े क़िस्म जो अदब लिखियो आहे? घणो उन नसुर ते लिखियो आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई कहिड़नि सिन्फ़ुनि ते कमु कयो आहे? सवानीअ ते, तर्जुमे ते, मज़मून ते ऐं कालम ते उन तमामु घणो कमु कयो आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई कहिड़े दौर जो आहे? मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई अंग्रेज़
दौर जो आहे। अंग्रेज़ दौर में हुन घणे खां घणो कमु कयो। 1950 में हुनजी वफ़ात आहे, जंहिंजे करे अंग्रेज़ दौर जे आख़िर जो मञियो वेंदो आहे। अंग्रेज़ दौर जे कहिड़े हिसे जो आहे? अंग्रेज़ दौर जे आख़िरी हिसे जो आहे। ॼाओ कॾहिं हो? 1893 में वफ़ात कयसि 1950 में। शाह जो रिसालो पढ़ियो अथव? वरी कंहिं ॿिए ॾांहुं हुयो। सुर रिप जी माना छा आहे? ॻरी आफ़त। सुरपूरब में छा जो ज़िक्र थियल आहे? सुरपूरब में जेको आहे सो फ़्राक जो ऐं विछोड़े जो ऐं देसी माण्हुनि जो पिणु ज़िक्र थियल आहे। कारायल लफ़्ज़ जी माना छा आहे? हंज। सुर कारायल में कहिड़नि ॿिनि पखियुनि जो ज़िक्र थियल आहे? मोर ऐं हंज जो। ग्रामर अचे थो तव्हांखे? जी। ज़र्फ़ जा क़िस्म केतिरा आहिनि? 6। आऊं सुभाणे कोन ईंदुसि, इन जुमिले में कहिड़ो ज़र्फ़ जा लफ़्ज़ आहिनि? कोन। सुभाणे ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म आहे? ज़र्फ़ ज़मान। कोन ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म आहे? ज़र्फ़ नाकार। फ़ेल मुरकब जा के मिसाल ॿुधायो। फ़ेल मुरकब उन फ़ेल खे चइबो आहे जिथे ॿ फ़ेल गॾिजी ईंदा आहिनि। हिकिड़ो मददी फ़ेल हूंदो आहे ऐं ॿियो अहम फ़ेल हूंदो आहे, मेन फ़ेल हूंदो आहे। मिसाल आयो आहे, आहे बि फ़ेल आहे ऐं आयो बि फ़ेल आहे। ठीकु आहे। फ़ेल अकर तरक़ जा के मिसाल ॿुधायो। पींघे में लुॾिबो आहे। प्रयोग जा कहिड़ा क़िस्म आहिनि? मथे बयानु थी चुका आहिनि ऐं हिन जा नाला वरी असां हिते ॿुधायूं पिया था। प्रयोग कर्तर जो मिसाल ॾियो। मथे असां प्रयोग कर्तर जो मिसाल ॾेई चुका आहियूं। इन मां कीअं ख़बर पए त इहो प्रयोग कर्तर ई आहे? जॾहिं हुन को मिसाल ॾिनो हूंदो त उन मिसाल जे बुनियाद ते इहा ॻाल्हि थी हूंदी, छाकाणि उहो असां जुमिलो कोन्हे को जंहिंजे करे असां उनखे छॾियो आहे। दुनिया में आबादी जे लिहाज़ खां ॿिए नंबर ते वॾे में वॾो मुल्क कहिड़ो आहे? इहो पाण सर्च करे वठिजो त दुनिया में आबादी लिहाज़ खां वॾे में वॾो मुल्क कहिड़ो आहे। ठीकु आहे। उन मुल्क जी अॻु में छा चयो वेंदो हो ऐं हाणे सरकारी तौर ते उन नालो छा आहे? माना जंहिं उन ॿुधायो हूंदो ऐं हाणे आहे। पर जेकर असां ॾिसूं था त उन पहिरियों नालो हो चाइना, हाणे रिपब्लिक ऑफ चाइना आहे, या हिंदुस्तान त हाणे रिपब्लिक ऑफ हिंदुस्तान आहे। ठीकु आहे। इहे ॿ आहिनि। दुनिया में सभिनी खां वधीक चांहि कहिड़े मुल्क में पैदा थींदी आहे? चाइना में। श्रीलंका जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? ॿ अलॻि अलॻि आहिनि। जुडिशियल जेको आहे कोलंबो आहे, लेजिस्लेटिव वरी आहे श्री जयावर्धने पुराकोटी। दुनिया में कुल केतिरा खंड आहिनि? 7। सभिनी खां वॾे में वॾो खंड कहिड़ो आहे? एशिया। सार्क छा जो शॉर्ट फॉर्म आहे? साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन। सार्क जो बुनियादु कंहिं रखियो? इन्हनि मुल्कनि रखियो जेके हिन में गॾियल आहिनि। सिंधीअ में शॉर्ट स्टोरी राइटर्स जा नाला ॿुधायो। किन बि 5 राइटर्स जा नाला ॿुधाए छॾींदो जेके शॉर्ट स्टोरी राइटर्स आहिनि। नूरुल हुदा शाह हिकु मशहूरु ड्रामो लिखियो हो, उनजो नालो ॿुधायो। मारोई। आगा सलीम जे नावल जा नाला ॿुधायो। हमाउस्त, ऊंदा ही धरती, रोशन हथ। प्यासी धरती, रमदा बादल कंहिंजो लिखियलु आहे? सिराज। इहे कुझु सुवाल हुया। इनशाला मूं वटि 50 खनि सुवाल ॿिया पिणु आया आहिनि। इनशाला सुभाणे उन्हनि जो वरी इहा वीडियो रिकॉर्ड करे अव्हां सां शेयर कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।